हाणे बाबा खे यादि कंदासीं। मां आत्मा निराकार ज्योतिर्बिंदु हिन भ्रुकुटी जे विच में वेठी आहियां। मां आत्मा परमात्मा खे यादि थी करां। हाणे बाबा जा महावाक्य थी ॿुधां। ओम शांति। अॼु मीठा मीठा श्री बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे, बाप आयो आहे वरी खां ॿारनि खे वरतो ॾियण। कंहिंजो वरतो थो ॾे? श्री परमात्मा आत्माउनि खे स्वर्ग जो वरतो। स्वर्ग जी दुनिया हाणे अचण वारी आहे न। जीअं त अॼु नरक आहे, कल्ह स्वर्ग आहे। अॼु ऐं कल्ह जी ॻाल्हि आहे। श्री जी 5000 साल जो ई चक्कर आहे। इहे त शास्त्रनि में कल्प जी आयु लाखों वर्ष लिखी छॾी अथनि। हाणे ई मनुष्य एतिरा दुखी आहिनि त दुनिया अञा ॿियो हले त केतिरो दुख अची वेंदो न हिन दुनिया में। बाबा चए थो ये दुनिया जो चक्कर त 5000 साल जो। इन में 4 युग वॾा आहिनि, हिकु नंढो युग आहे जंहिंखे संगम युग चइबो आहे। नर्क खां स्वर्ग में बदिली करण लाइ दुनिया में नर्क ऐं स्वर्ग जे विच में हिकु संगम युग ईंदो आहे। उन युग में परमात्मा हिन सृष्टि ते अवतरित थींदो आहे ऐं हिन नर्क खे स्वर्ग जो ठाहिण लाइ ज्ञान ॾींदो आहे। कहिड़ो ज्ञान? सचो सचो गीता जो ज्ञान। जे गीता ज्ञान सां मनुष्य आत्मा नर्कवासी खां स्वर्गवासी थी वेंदी आहे। हाणे परमात्मा उहो ई सचो गीता जो ज्ञान आत्माउनि खे ॾिए थो, जंहिंसां आत्मायूं नर्कवासी खां स्वर्गवासी ठहनि थियूं। नर्कवासी खां स्वर्गवासी ठहण लाइ छा करिणो पवंदो? पंहिंजी आत्मा खे सुधारणो पवंदो। असांजी आत्मा में जेको मन, बुद्धि, संस्कार आहिनि, असांजी सोचण जो तरीक़ो, निर्णय करण जो तरीक़ो, हथनि पेरनि सां कर्म कराइण जो तरीक़ो असांखे सुधारणो आहे। असांखे पंहिंजा चलन सुधारणी आहे। असांखे पंहिंजो व्यवहार सुधारणो आहे। हिक ॿिए सां जीअं संबंध में अचूं था उहो सुधारणो। इहो ई सचो सचो गीता ज्ञान आहे। गीता ज्ञान में छा आहे? पंहिंजे मन में जेकी बि ॻाल्हियूं हलनि थियूं उनखे शांति कीअं करूं। छो जी मन हिकु घोड़ो आहे न, चईंदा आहिनि न मन घोड़ो भॼे थो। त उन घोड़े जी लगाम असांजे हथ में हुजे। उनजे लाइ परमात्मा असांखे हर हिकु चीज़ जी यथार्थ ज्ञान थो ॾे, जंहिंसां असांजो मन घोड़ो शांति थी वेंदो। त बाबा चए थो एकांत में ॾिसो असांजे मन में कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं थी हलनि ऐं हुन ॻाल्हियुनि खे सभु बाबा खे ॾींदा रहो, परमात्मा खे ॾींदा रहो। ये असांजो मन हीअं थो सोचे, असांजो मन हीअं थो सोचे, असांजो मन हीअं थो सोचे। हाणे बाबा चए थो सहज तरीक़ो चओ कि इहो मन बि तुंहिंजो थी। त परमात्मा खे चओ कि तव्हांजे मन में इहे ॻाल्हियूं थी हलनि, तव्हांजे मन में ये मन बि तुंहिंजो, मां आत्मा बि तुंहिंजी, ये देह बि तुंहिंजो, त देह जा संबंधी। त परमात्मा खे असांखे सभु कुझु ॿुधाइणो आहे कि हिन तव्हांजे हिन दुनिया में छा थो थिए, हिन मन में कहिड़ा कहिड़ा वीचार था हलनि दुनिया जे बारे में, संबंधी जे बारे में, देह जे बारे में। सभु कुझु परमात्मा खे ॾेई छॾियो ऐं पंहिंजे पाण खे हाणे फ्री करे छॾियो। बाबा चए थो मां तव्हांजा सभु बोझ खणण आयो आहियां, त मूंखे बोझ ॾियो न। जॾहिं घर में वॾो हूंदो आहे त नंढा छा कंदा आहिनि? वॾनि खे बोझ ॾेई छॾींदा आहिनि न, ख़ुदि फ्री थी वेंदा आहिनि। त ईअं ई असांखे बि परमात्मा वॾो जो वॾो बाप, आत्माउनि जो पीउ, वॾो वॾो बाबा असांजो आयो आहे। चए थो मूंखे पंहिंजो बोझ ॾेई करे तव्हां सिर्फ़ु मूंखे यादि करे मुंहिंजे तइ ते हलो, त तव्हांजे जीवन जो सभु बोझ मां ख़तमु करे छॾियो। छो जो परमात्मा त सर्वशक्तिवान आहे न, सभिनि आत्माउनि जो पीउ आहे। अञा ताईं त तव्हां पंहिंजे ॿारनि खे पालो पिया, घर गृहस्थी हलायो पिया, लेकिन तव्हांजा जेका संबंधी था उन्हनि जे शरीर में बि छा आहे? आत्मा ई त आहे जंहिंसां उहा हले थी।
जिसां उन्हनि जो जीवन हले थो। त आत्मा ई कंहिंजा ॿार आहिनि? परमात्मा जा आहिनि न। अञा ताईं त तव्हांखे परमात्मा जी पहचान न हुई, चईंदा हुआसीं भॻवान ई चयो अथई गृहस्थी ठाहे ॿारनि खे संभाल। हाणे उहो ई परमात्मा चए थो कि मूंखे पंहिंजा ॿार ॾियो, बसि तव्हां हाणे कुझु बि न संभालो, मां पंहिंजे पाण ई थो संभालां। त बाबा चए थो हाणे पंहिंजे मन सां पंहिंजे देह जे संबंधी आदि पदार्थ सभु कुझु मूंखे ॾेई छॾियो। ऐं मन खे हिकदमि मन में कहिड़ी कहिड़ी ॻाल्हियूं सोचणियूं आहिनि जेकी मां थो ॿुधायां। ख़ुदा मन परमात्मा जे बारे में सोचे, परमात्मा जी जेकी ॻाल्हियूं असां ॿुधूं था उन जे बारे में सोचे। बाक़ी जेकी बि घर गृहस्थी धंधे वारी ॻाल्हियूं अचनि थियूं तव्हांजे जीवन में, उहो परमात्मा खे ॾींदा। तव्हां परमात्मा जी ॻाल्हियूं सोचियो। ऐं जेको बि दुनियादारी में थिए थो उहो कंहिंखे ॿुधाइणो आहे, गृहस्थी हलाइणी आहे, धंधो करिणो आहे, लेकिन जेकी बि ॻाल्हि अचे थी उहो कंहिंखे ॿुधाइणी आहे? लेकिन सभु कुझु जेको बि असां करूं था उन में जेकी बि ॻाल्हि अचे थी उहो कंहिंखे ॿुधाइणो आहे? परमात्मा खे ॿुधाइणो। इनखे चइबो ट्रस्टी थी करे रहो। भई असां कंहिंखे ज़िम्मेवारी ॾींदा आहियूं कि हाणे तूं इहो घर या दुकान तूं संभाल, असांखे सभु ॿुधाइजा रहिजा छा छा थो थिए। ईअं ई परमात्मा चए थो कि हाणे तव्हां भल पंहिंजो घर गृहस्थी जेका बि संभालो था, धंधो धोरी करो था, उहो संभालो, लेकिन हाणे मुंहिंजी गृहस्थी, मुंहिंजो दुकान, मुंहिंजी धंधो ईअं न सोचो। ईअं सोचो कि मूंखे इहे संभालण लाइ परमात्मा ॾिनो अथई, इहे सभु परमात्मा जो आहे। रोज़ परमात्मा खे परमात्मा जे घर में धंधे में छा छा थो थिए, घर में कहिड़ो कहिड़ो ॿार छा छा थो करे, उन जे लाइ तव्हांजे मन में छा छा था वीचार हलनि, सभु कंहिंखे ॿुधाईंदा रहो? परमात्मा खे ॿुधाईंदा रहो। ख़ुदि ख़ाली थी वञे। जे कंहिंखे असां चईंदा आहियूं त उनखे थोरी बोझ लॻंदो अथसि, हू त छा कंदो आहे, संभालंदो आहे दुकान खे, घर खे, पोइ जेको बि हेठि मथे ॻाल्हि थींदी आहे उहो मालिक खे ॿुधाए छॾंदो आहे न, भई तव्हांजी दुकान में ईअं थो थिए, तव्हांजे घर में ईअं थो थिए। उहो थोरी टेंशन खणंदो आहे, उहो त खाई पी मस्तु रहंदा आहिनि। ईअं ई बाबा चए थो तव्हां बि ईअं ई करो। हाणे छो जी मां छा सभिनि आत्माउनि जो पीउ आहियां न। तव्हांजो बल उहा आत्मा फलानो शरीर वठी करे तव्हां सां गॾु पाठ वॼाए थी, तव्हांजी माउ पीउ पति ज़ाल ॿारनि जे रूप में पाठ वॼाए थी, लेकिन हुनजी आत्मा जो पीउ मां आहियां। त मूंखे हर हिकु ॻाल्हि ज़रूरु ॿुधाइणी। हाणे पंहिंजे मन में कोई ॻाल्हि न रखो, पंहिंजे मन में सदा छा यादि रहे? परमात्मा जी ॻाल्हियूं, सुठी ॻाल्हियुनि जे बारे में सोचंदा रहो। हाणे इहे सभु ॻाल्हियूं छॾो जेके बि असां भल मज़ाक में बि असां मस्ती में बि हिक ॿिए जे लाइ कुझु चऊं था कि असां त मस्ती था करूं, इहो बि न चइणो खपे। छो जो कॾहिं बि कंहिंखे दुख थी वञे त असांजे मथां पाप जो बोझ चढ़ंदो न। त हाणे अहिड़ियूं ॻाल्हियूं करणियूं न आहिनि जो कंहिंखे कॾहिं बि बुरो लॻे, छो जी असांजो पाप जो खातो ठही वेंदो आहे। बाबा चए थो हाणे मां तव्हांखे वरी खां सर्वगुण संपन्न सोलह कला संपूर्ण निर्विकारी अहिंसक मर्यादा पुरुषोत्तम ठाहिणा आहे। एतिरी ऊची शिक्षाऊं, एतिरी ऊची पढ़ाई असांखे बाबा ॾिए थो। हर 5000 साल में हिकु बार असांखे इहे ई बाबा पढ़ाईंदो आहे। ऐं इहे ई सर्व गुणनि सां संपन्न 16 कलाउनि सां संपन्न संपूर्ण निर्विकारी अहिंसक मर्यादा पुरुषोत्तम असांखे ठाहींदो आहे बाबा। बाबा चए थो इहे तव्हांजी पढ़ाई थी हले न, आत्माउनि खे बाबा शिक्षाऊं थो ॾिए। आत्मा जो पतित थी आहे हुनखे पावन ठाहिण लाइ पतित पावन बाप आयो आहे, राजयोग जी शिक्षा ॾियण, सचो गीता ज्ञान ॾियण। राजयोग अर्थात पंहिंजे खे आत्मा सम्झी करे निराकार परमात्मा खे यादि करो। इन सां छा थींदो? आत्मा परमात्मा खे यादि कंदी त आत्मा में छा हूंदो आहे? मन बुद्धि संस्कार। इन सां आत्मा जो मन ॾाढो शांत थी वेंदो आहे। आत्मा शक्तिशाली गुणवान ज्ञानवान थी वेंदो। हाणे बाप चए थो आत्माउनि जो ख़्यालु करो कि तव्हांजी आत्मा केॾी कारी थी वई आहे न, पतित थी वई आहे। आत्मा जे कारे थियण, आत्मा कारी कीअं थी आहे? विकारनि जे कारण, विक्रमनि जे कारण। आत्मा जे कारण पोइ शरीर बि कारो थियो आहे। लक्ष्मी नारायण जे मंदिर में वेंदा आहियूं,
लेकिन ये थोड़ी ॼाणदा आहियूं। हाणे बाबा असांखे ॿुधाए थी न, ये ही राधे कृष्ण सतयुग जा राजकुमार राजकुमारी हुया। स्वयंवर खां पोइ ये ही महाराजा महारानी ठहिया। त ये ही राधे कृष्ण जो अलॻि मंदिर ठाहे रखियो, लक्ष्मी नारायण जो अलॻि। लेकिन इहो ई न पतो आहे कि इहो इन्हनि जो बचपन आहे ऐं इहो इन्हनि जी शादी खां पोइ वारो जीवन। आत्मा ॿई हिकु ई आहिनि, लेकिन बचपन में राधे कृष्ण, स्वयंवर खां पोइ लक्ष्मी नारायण ठहींदा। बाबा चवंदा आहिनि कि ॾिसो, हाणे तव्हांखे मां सभु ज्ञान थो ॾियां कि हाणे तव्हांखे छा ठहिणो आहे। आत्मा जो कारी विशुद्ध पापी थी वई आहे, हुनखे बाबा गोरो ठाहिण आयो आहे, निर्विकारी ठाहिण आयो आहे न। निर्विकारी देवताउनि जे अॻियां असां ॻाईंदा आहियूं न कि तव्हां पावन आहियो, असां पापी पतित आहियूं। असां ख़ुदि खे चईंदा त आहियूं कि असां पापी आहियूं, पतित आहियूं, लेकिन कॾहिं इहो सम्झो न आहे असां कि असां पापी कीअं आहियूं। असां पंहिंजे पाण खे पतित छो था चऊं? असां ईअं छो था चऊं कि मूं में कोई गुण न आहे? त बाबा चए थो इहे एकांत में वेही करे वीचार करणो आहे। जॾहिं मां भॻवान जे अॻियां चवां थी त मां वरी खां परमात्मा खे निराकार रूप में यादि करे वरी खां पंहिंजे पाण खे सर्वगुण संपन्न सोलह कला संपूर्ण पावन ठाहे सघंदी आहे न। इहे ई त बाबा चए थो न। तव्हां त चईंदा आहियो ख़ुदि खे, हाणे मूंखे यादि करे वरी अहिड़ा ठहो। बाबा चए थो शादी खां पहिरियों विकारी न हूंदा आहिनि, शादी खां पोइ मंदिर विकारी ठहींदा आहिनि। विकार में वञण सां ई पोइ मंदिर में वञी करे ईअं ॻाईंदा आहियूं असां नीच पापी। ॾिसो अॼुकल्ह त लक्ष्मी नारायण जे मंदिर में, शिव जे मंदिर में बि माण्हू शादी था कराइनि, पतित ठहिण जो कंगन था ॿधनि। हाणे तव्हांखे मां गोरो ठाहिण जो कंगन ॿधण आयो आहे। हिन करे गोरो ठाहिण वारो शिव बाबा खे यादि करो। शिव बाबा जे मंदिर में वञी करे शादी कंदा आहिनि, पोइ पतित थी वेंदा आहिनि। लक्ष्मी नारायण जे मंदिर में शादी था कनि, पतित था थियनि। बाबा चए थो लक्ष्मी नारायण त ख़ुदि ई पावन आहे, शिव बाबा त ख़ुदि ई पतित पावन आहे। त उन्हनि जे उहो कीअं असांखे शादी जे लाइ हाज़िरी ॾींदो? हू त कॾहिं न चईंदो तव्हां पतित ठहो शादी करे। हू त चईंदो अगरि शादी बि करो था त पावन ठहो। शिव बाबा परम पिता परमात्मा त अहिड़ी दुनिया ठाही हुई जे दुनिया में बिना विकार सां ॿार पैदा थींदा हुया, कोई विकार न हुयो। त इहा बि ग़लति आहे न। माण्हू पंहिंजे मत जे अनुसार करनि त था मंदिरनि में शादी, परंतु बाबा चए थो इहे ठीकु न आहे। माण्हू गुरुद्वारे में वञी करे शादी था करनि, जबकि गुरु नानक त ख़ुदि ई थो चए कि मूत पतीली अची करे असांजा कपिड़ा धोए। असांजा शरीर बि विकार सां पैदा थियल आहे, आत्मा बि पतित आहे, तूं अची करे हुनखे धो। त कीअं? इहे बि बाबा नथो चए कि तव्हां हेॾे होॾे वञी करे शादी करो, पंहिंजी मर्ज़ी सां ई था करनि न। बाबा थोड़ी थो चए, न ही गुरु नानक देव चई। न त चई परमात्मा त पतित पावन आहे, उहो त असांखे पावन ठाहिण आयो आहे, असां शादी था करूं पतित ठहिण लाइ। सभु कुझु पंहिंजी मर्ज़ी सां कुझु बि कंदा था रहनि। पोइ चवनि था सभु करनि था त असां छो न करूं? लेकिन असांखे अगरि सम्झ आहे कि इहा ॻाल्हि ग़लति आहे त असांखे न करणो खपे न। असांखे ॾिसी ॿिया न करनि, असांखे हीअं ठहिणो आहे कि असां अहिड़ो कमु करूं जो माण्हू बि सिखनि कि इहो ग़लति कमु आहे। बाबा चए थो सतयुग में त आहे ई सुठी दुनिया, सुखनि जी दुनिया। हाणे मां आत्मा हिन भ्रुकुटी जे विच में वेठी आहियां। ये शरीर रूपी रथ आहे न। शिव बाबा खे पंहिंजो शरीर रूपी रथ कोन अथसि, लेकिन शिव बाबा चए थो तव्हां मूंखे यादि करो त तव्हांजे जीवन खे मां सुख शांति में ठाहींदमि। चईंदा आहिनि न तेरे बाणे सर्व जो बनो। तव्हां सुख शांति जो जीवन तव्हांजो ठही वेंदो त तव्हांजे सदके ॿियनि जो बि ठहींदो। छोजी परमात्मा शक्तिशाली खे असां यादि था करूं त हुनजी शक्ति त चारों ओर पहुचंदी आहे न। अहिड़ो पतित पावन सदा पावन रहण वारो परमात्मा खे त घड़ी घड़ी यादि करणो खपे।
असांजो पीउ आहे न उहो। हाणे बाबा चए थो इहे ई आश रखो मन में। कहिड़ी आश हुजणी खपे? बाक़ी सभु आशायूं भुलिजी वञो, सिर्फ़ु हिकु ई आश रखो कि मुंहिंजी आत्मा खे बाप जीअं गोरो ठहिणो ई आहे। जीअं मुंहिंजो बाप पावन आहे उहो मूंखे बि पावन ठहिणो ई आहे। इहा असांजी आश हुजणी खपे। जेको बाबा मूंखे शिक्षायूं थो ॾे उहो मूंखे जीवन में धारण करे ओड़ो ठहिणो ई आहे। तो बाबा एॾी परां खां आत्माउनि खे सुधारण आयो आहे, त असांखे बि बाबा जी सह ते हली करे पंहिंजे पाण खे सुधारणु खपे न। त बाबा चए थो हाणे पंहिंजे पाण खे सुधारो, मूंखे यादि करियो। वरी त मां 5000 साल खां पोइ ईंदमि। हाणे ई समय आहे कि मूंखे निराकार रूप में यादि करे आत्मा पंहिंजे पाण खे सुधारंदी आहे। आत्मा पंहिंजे पाण जे अंदरि शक्तियूं गुण ज्ञान जी धारणा भरजी रही हूंदी। हिन करे बाबा चए थो मूंखे निराकार रूप में यादि करो पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे, त तव्हांजी आत्मा छा थी वेंदी? गोरी थी वेंदी। अर्थात आत्मा सभु विकारनि सां विक्रमनि सां पाप जन जन्मांतर जे पापनि जे बोझनि सां बुरे स्वभाव संस्कार सां आत्मा मुक्त थी वेंदी। तो सदैव ये यादि रखो कि मां आत्मा परमात्मा जो ॿार आहियां। सदा ॿियनि खे बि ॿुधाईंदव कि असांखे बाबा ईअं थो चए। तव्हांजो बि त बाबा अथव न, आत्मा जो पीउ परमात्मा त सभिनि आत्माउनि जो पीउ आहे। त हुननि खे चओ तव्हांजी आत्मा जो पीउ परमात्मा हीअं थो चए कि मूंखे यादि करो त दुख दूर थी वेंदव। अकाल आत्मा जो इहो तख़्त आहे। कहिड़ो? भ्रुकुटी। जो आत्मा असांजो ॿार आहिनि, बाबा जी आत्मा जो ॿार आहिनि, उहे सभी आत्मायूं पंहिंजे पंहिंजे तख़्त ते विराजमान। परंतु विश्व में जेतिरी बि आत्मायूं आहिनि सभिनि खे पंहिंजो पंहिंजो तख़्त मिलंदो आहे, लेकिन हिकु शिव बाबा खे ई पंहिंजो तख़्त न मिलंदो आहे। बाबा चए थो तख़्त अर्थात आत्मा जो शरीर ये भ्रुकुटी जे विच में आहे न, ये भ्रुकुटी जे विच जो स्थान जेको जिते पाण तिलक लॻाईंदा आहियूं, ये आत्मा जो तख़्त आहे। त ये तख़्त कॾहिं कॾहिं मिले? जॾहिं शरीर पैदा थिए न, जॾहिं शरीर ठहे। त शरीर त पोइ माउ बाप खां ई मिलंदो आहे न, लेकिन परमात्मा पंहिंजो तख़्त छो न वठंदो आहे? छो जी अगरि उहो बि पंहिंजो तख़्त वठे त शरीर त कंहिंसां जन्म वठंदो, पोइ हुनजा माउ बाप हुन खां वॾा थी वेंदा न। ऐं अगरि हुनजा माउ बाप हुनखे तख़्त ॾींदसि त हुननि सां बि हिसाब किताब थी वेंदो। ऐं अगरि बाबा बि पंहिंजो तख़्त वठे त बाबा खे बि जनम मरण में अचिणो पए। छो जी शरीर आहे त शरीर त हिकु न ॿिए ॾींहुं ख़तमु त थियणो ई आहे। असां चऊं न असांखे न वञिणो आहे, लेकिन थियणो ई आहे न। इहे त शुरू खां ईअं हले थो। चाहे देवी देवताउनि जी दुनिया हुई, उहो त एॾा शक्तिशाली हुया, हुननि जी दुनिया में बि माण्हू शरीर त छॾंदा ई हुया न। त इहे त असां कॾहिं बि न सोचूं कि असांखे कॾहिं शरीर न छॾिणो, अॼु न त कल्ह छॾिणो ई पवंदो असां। हा इहा आहे कि असां आत्माउनि जो अगरि असां चाहियूं था असां इन्हनि सां गॾु ई पंहिंजो अॻियां बि पाठ वधायूं, त इहो थी सघंदो आहे कि असां ॿियो जन्म बि हिननि आत्माउनि जे विच में वठूं, ॿियो नंढो शरीर वठी करे। लेकिन आत्मा खे पंहिंजो शरीर त छॾिणो ई पवंदो आहे। छो जी हिकु आत्मा हिकु शरीर में घणा ॾींहं रहंदी? शरीर ॿुढो त थींदो ई न, बुढ़ापो बि केसिताईं ईंदो। त इन करे सदैव इहे पंहिंजे अंदरि यादि रखो कि मां आत्मा कॾहिं मरदमि न। मुंहिंजो शरीर हिक खां पोइ ॿियो मूंखे मिलणो ई आहे। इन जे लाइ मूंखे सुठा कर्म करणा आहिनि ताकी मूंखे ॿियो शरीर सुठो मिले। मुंहिंजो ॿियो शरीर जा जेका बि माउ बाप हुजनि उहे सुठा हुजनि, संबंधी सुठो हुजे, घर परिवार सुठो हुजे। मां जाॾे बि जंहिं घर में बि वञा हुन में मूंखे अथाह सुख शांती मिले, संपत्ति मिले। ईअं वीचार करे असांखे पंहिंजे हिन जन्म जा कर्म सुठा करणा आहिनि, हिक ॿिए सां व्यवहार सुठो करणो। कंहिंजी बि पाण खे अहिड़ो कोई कमु कर्म न करणो आहे जंहिंसां माण्हू असांजे लाइ कुझु बुरो सोचनि, बुरो ॻाल्हाइनि। हिन करे पाण खे ईअं सोचणो आहे कि मूंखे आत्मा खे सुठा कर्म करणा।
हिन शरीर में मां आत्मा वेठी आहियां, जेतिरा ॾींहं बि मां आत्मा आहियां, सुठो कर्म करा, सुठो सोचां, त मूंखे ॿियो शरीर बि, ॿियो जनम जाते बि मिलंदो, उहो बि सुठो मिलंदो। बाबा चए थो हाणे आत्मायूं तमो प्रधान थी वियूं आहिनि, हाणे सभिनि तमो प्रधान आत्माउनि खे मां अची करे पावन थो ठाहियां। पावन ठाहिण में बाबा खे टाइम न लॻंदो। सतो प्रधान पावन आत्मा बाबा चाहे त हिकु सेकेंड में सभी आत्माउनि खे पावन ठाहे सघंदो आहे, सतो प्रधान ठाहे सघंदो आहे, छो जी बाबा त सर्वशक्तिवान आहे न। बाबा चाहे त हाणे जो हाणे ई बाबा ब्रह्मा तन में त ईंदो ई आहे, भले ब्रह्मा जो शरीर न आहे लेकिन अव्यक्त फरिश्ते रूप में ब्रह्मा त आहे। उन्हनि जे ज़रिए बाबा सभिनि आत्माउनि खे हाणे जो हाणे पावन ठाहे सघंदो आहे। लेकिन बाबा चए थो कि जेको पंहिंजी महिनत सां पावन थींदो आहे न, उन्हनि खे पोइ सत्युग में ऊच पद मिलंदो। छो जी अगरि बाबा हाणे सभिनि खे पावन ठाहे छॾियो त सत्युग में जेका महाराज महारानी ठहींदा, पोइ हुन खां नंढा माण्हू ठहींदा, त पोइ आत्मा ई पुछंदियूं न, तव्हां हिनखे वॾी सीट छो ॾिनी, असांखे छो न ॾिनी। बाबा जा त सभी ॿार आहिनि न, त हिन करे बाबा असांखे शिक्षायूं ॾींदा कि हाणे मां तव्हांखे शिक्षा थो ॾियां कि पावन कीअं ठहिबो, पंहिंजे पाण खे सुधारबो कीअं आहे। पोइ जेकी आत्मा ख़ुदि जी महिनत सां पंहिंजे पाण खे सुधारे करे लाइक़ु ठहींदी न, उहो उते वञी करे ऊच पद पाईंदी। जेकी न करे पाईंदी, जेकी हारजी वेंदी, जेकी ठहींदे ठहींदे छॾे छॾंदी, उहो उते वञी करे घटि पद पाईंदी। त हिते बाबा असांखे छो त शिक्षायूं ॾे, छो जी हाणे असांखे सत्संग में वञी करे पद बि त प्राप्त करिणो आहे न। कोई वॾो ठहींदो, कोई नंढो ठहींदो, अलॻि अलॻि प्रकार जा कम बि थींदा। जंहिंजी जेकी मर्ज़ी आहे उते वञण जे लाइ तयारु थिए। आत्मा पवित्र ठही वेंदी, दैवी गुणनि जी धारणा थी वेंदी, पोइ आत्मा हिन पतित शरीर में रही न सघंदी आहे। पावन आत्मा हिन पतित शरीर में रही न सघंदी आहे। इन करे बाबा चए थो जल्दी जल्दी सभु पावन थी वञो, मूंखे यादि करे, पोइ तॾहिं ई हिन दुनिया में नई दुनिया आहे। नई दुनिया अचण में देरी छो आहे? छो जी असां आत्मा ई तयारु न आहियूं। असां आत्मा ई तयारु थी वेंदासीं त नई दुनिया बि अची वेंदी। छा मिठी मिठी सिकल जे ॿारनि खे थी माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदाना परमात्मा दुलार खे प्राप्त करण वारा हाणे तो भविष्य जे राज दुलारे ठाहे। संगम युग ते तव्हां भाग्यवान ॿार ई दिलाराम जे दुलार जा पात्र थींदा। ॾिसो अञा ताईं माण्हू भॻवान खे अलॻि अलॻि रूप में यादि था करनि। कोई गणेश जे रूप में, हनुमान जे रूप में, गुरु जे रूप में, तत्वनि जे रूप में, जानवरनि जे रूप में बि यादि था करनि। लेकिन असां परमात्मा खे कहिड़े रूप में था यादि करूं? निराकार रूप में। असांजी बुद्धि केॾी सुठी आहे कि असां पंहिंजे बाप भॻवान खे हुनजे यथार्थ नाम रूप सां पहचानियो आहे, संबंध सां पहचानियो आहे, हुनखे हुन रीतिअ सां यादि था करूं। असां केरु थी वियासीं? परमात्मा जा दुलारा ॿार, प्यारा ॿार थी वियासीं। इहे परमात्मा दुलार कोटनि में कोई में बि कोई आत्मा खे प्राप्त थींदो आहे। हिन दिव्य दुलार द्वारा राज दुलार ठही वेंदा आहियो। राज दुलार अर्थात हाणे जा बि राजा। हाणे असां राजा कीअं आहियूं? कर्मेंद्रियो मन बुद्धि जो राजा। मां चाहियां त मुंहिंजी सर्व कर्मेंद्रियूं उन हिसाब सां ई हलंदियूं। मुख खे चवां न ॻाल्हाए त न ॻाल्हाए, मन खे चवां शांत थिए त शांत थी वञे। एतिरी मुंहिंजे अंदरि शक्ति हुजणी खपे न। मुंहिंजो मन आहे जॾहिं चवंदा आहिनि असांजा ॿार आहिनि त असांजे हिसाब सां हलनि, त मन बि त छा था चऊं? मुंहिंजो मन था चऊं न। मन आहे मुंहिंजो ऐं मुंहिंजो चयो ई नथो मञे, त मन राजा थियो, मां राजी थी वियमि। आत्मा त पोइ गुलाम थी वई न शरीर जी ऐं मन जी। त बाबा चए थो हाणे बि राजा ठहो। आत्मा पंहिंजे मन बुद्धि संस्कार कर्मेंद्रियनि जो राजा ठहो, त भविष्य में बि असांखे राज मिलंदो विश्व जो।
भविष्य खां पहिरियों हाणे आत्मा खे पंहिंजो स्वराज्य प्राप्त करणो। जीअं भविष्य राज्य जी महिमा आहे, हिकु राज्य हिकु धर्म। हाणे बि सर्व कर्मेंद्रियूं ते आत्मा जो हिकु छत्र राज्य हुजणु खपे, मन कर्मेंद्रिय ऐं मन बुद्धि ते। स्लोगन आहे, पंहिंजी सूरत सां परमात्मा जी सीरत ॾेखारण वारा परमात्मा स्नेही ठहो। पंहिंजी सूरत में ही दिखाई ॾे कि कंहिंजी प्रिया आहे, कंहिंजी प्यारी आत्मा आहे, परमात्मा जी प्यारी। त पंहिंजी सूरत सां बि असां ॿियनि खे ॾेखारे सघंदा आहियूं कि असां परमात्मा जा प्यारा आहियूं। छा